सुप्रीम कोर्ट ॿाहिरां मीडिया सां ॻाल्हाईंदे चीफ जस्टिस काज़ी फ़ाइज़ी सां चयो त केर बि इल्ज़ाम लॻाए सघे थो। चीफ जस्टिस चयो त जेकॾहिं इल्ज़ाम लॻाइणु अव्हांजो हक़ु आहे त पोइ सबूत ॾियो। चीफ जस्टिस चयो त हिते को बि इल्ज़ाम लॻाए सघे थो। छा सुभाणे चोरी या क़त्ल जो इल्ज़ाम लॻे त उहो बि सच आहे, उन लाइ सबूत पेश करणो पवंदो। चीफ जस्टिस चयो त ही मूं ते इल्ज़ाम लॻाए रहिया आहिनि, मूंखे कुझु नओं ॿुधायो, मुंहिंजो इलेक्शन सां को बि तालुक़ु नाहे। चीफ जस्टिस चयो त इलेक्शन कराइण में संदसि किरदारु हो, पर मूं इलेक्शन कराइण जो हुकुम न ॾिनो। चीफ जस्टिस चयो त तव्हां सबूत पेश करियो, सबूत कीअं आहिनि बाद में ॾिसंदासीं। हुन चयो त असां आइन साज़नि विच में ठाह करायो ऐं 12 ॾींहंनि में तारीख़ अची वई। चीफ जस्टिस काज़ी फ़ाइज़ी सां चयो त खेसि सम्झ में नथो अचे त कमिश्नर रावलपिंडी मथसि इल्ज़ाम छो लॻायो। कमिश्नर रावलपिंडी खां पुछाणो कयो त हुननि वटि मुंहिंजे ख़िलाफ़ु को सबूत आहे। हुन चयो त चूंडूं न कराइण जी कोशिशि कई वई, पर असां हुनखे नाकाम बणायो। वाज़िर रहे त कमिश्नर रावलपिंडी लियाकत अली चन्ना आम चूंडुनि में धांधलियुनि जो इतराफ़ कंदे उहिदे तां इस्तीफ़ा ॾियण जो ऐलान कयो आहे।